ॾखण में जमियत उलमा इस्लाम पारां फ़लस्तीन जे मुसलमाननि जी हिमायत में रैली कढी वई। रैली जे अॻवाणी मौलवी हमादुल्ला पहोड़, सनाउल्ला चांडी ऐं ॿियनि कई। रैली मदरसे खां निकिरी ॾखण शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि चौराहनि खां थींदी शहर जे मेन बस स्टैंड ते पहुती, जिते रैली में शरीक माण्हुनि इसराइल ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई। इन मौक़े ते रैली जे अॻवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इसराइल पारां फ़लस्तीन जे मुसलमाननि मथां जेको ज़ुल्म कयो पियो वञे, उन ख़िलाफ़ JUI जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान जी हिदायतुनि ते फ़लस्तीन जी हिमायत में रैली कढी आहे। जॾहिं त रैली में शरीक माण्हुनि जो मुतालबो आहे त इसराइलियुनि खे फ़लस्तीन मां निकाले ॾिनी वञे, फ़लस्तीन जी ज़मीन ऐं शहर तां कब्ज़ा ख़तमु करे फ़लस्तीन हवाले कया वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।